अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं प्राइम नंबर्स। प्राइम नंबर्स माना मुफ़रद अदद। मुफ़रद अदद उहे हूंदा आहिनि जिन ते सिर्फ़ु पंहिंजो खोरो वञे ऐं ॿियो हिक जो खोरो वञे। हाणे मुफ़रद अदद कहिड़ा आहिनि त असां ॾिसंदासीं। मुफ़रद अदद उहे आहिनि जेके असां हेठि लिखूं था: 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29। अच्छा, इहे अदद आहिनि जिन ते सिर्फ़ु हिक जो खोरो वञे थो, ॿियो हुनजो पंहिंजो ई वञे थो, ॿिया खोरा नथा वञनि। 2 मुफ़रद अदद जिन ते हिक जो ऐं 2 जो खोरो वञे थो। 3 मुफ़रद अदद जिन ते हिक जो ऐं 3 जो खोरो वञे थो, ॿियो खोरो नथो वञे। 5, 7, ईअं 11 ते सिर्फ़ु 11 जो खोरो वञे थो, हिक जो ई वञे थो, ॿियो कंहिंजो बि नथो वञे। 13 ते बि हिक जो ऐं 13 जो खोरो वञे थो। त इहे मुफ़रद अदद हूंदा आहिनि। मुफ़रद अदद चइबो उन्हनि खे आहे जिन ते हिक जो खोरो वञे ऐं ॿियो पंहिंजो खोरो वञे, उन्हनि खे मुफ़रद अदद चइबो आहे। ऐं ॿिया हूंदा आहिनि मुरकब अदद। हीअ आहिनि मुफ़रद, ऐं मुफ़रद अददनि खे अंग्रेज़ी में चइबो आहे प्राइम नंबर्स। ऐं ॿिया हूंदा आहिनि मुरकब अदद। मुरकब अददनि ते इलाही खोरा लॻंदा आहिनि, जीअं 4 थी वियो, 6 थी वियो, 8 थी वियो। इन ते इलाही खोरा लॻंदा आहिनि, हिक खां मथे लॻंदा आहिनि। 4 इन ते हिक जो खोरो बि लॻंदो आहे, हिक जो खोरो बि लॻंदो आहे, 2 जो खोरो बि लॻंदो अथसि, ख़ुदि 4 जो खोरो बि लॻंदो आहे। इन ते 3 खोरा लॻंदा आहिनि, हिक जो, 2 जो, 4 जो। ईअं वरी 12 ॾिसंदासीं, जीअं हिन में 12 कोन्हे न, 12 ॾिसंदासीं। हीअ 12 आहे। 12 ते हिक जो खोरो लॻंदो आहे, 2 जो खोरो लॻंदो आहे, वरी 3 जो खोरो लॻंदो आहे, 1 टका 2 टका 6 टका 9 4 टका 12, वरी 4 जो खोरो लॻंदो अथसि। उन खां पोइ वरी 6 जो खोरो लॻंदो अथसि, उन खां पोइ वरी 12 जो खोरो लॻंदो अथसि। त इहो माना मुरकब अदद आहे। इहो मुफ़रद कोन्हे, मुरकब अदद आहे, मुरकब अदद। उनखे छा चइबो आहे? कंपाउंड नंबर। हाणे हिन में छा आहे, 7 खां पोइ 11 आहे न। 10 ते त 2 जो खोरो बि लॻे थो, 5 जो बि लॻे थो, 10 जो बि लॻे थो। 9 ते खोरो, तव्हां चवंदो 9 21 अदद आहे, हिन ते खोरो न लॻंदो, पर 9 ते टिके जो खोरो लॻे थो। ऐं ॿियो हिक जो त हूअं ई लॻे थो, ऐं ॿियो ख़ुदि 9 जो लॻे थो, त माना 3 खोरा थी विया। त इहो बि मुरकब अदद आहे। आयो पा तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त मुरकब अदद कहिड़ा हूंदा आहिनि, मुफ़रद अदद कहिड़ा हूंदा आहिनि। मुफ़रद अदद उहे हूंदा आहिनि जिन ते सिर्फ़ु हिक जो खोरो लॻे ऐं ॿियो पंहिंजो खोरो लॻे। ऐं मुरकब अदद उहे हूंदा आहिनि जिन ते 2 या 3 खोरा लॻनि, 3 या 4 खोरा लॻनि। पंहिंजो त लॻे, हिक जो त ई लॻंदो आहे, पंहिंजो बि लॻे ऐं ॿिया बि लॻनि। अच्छा, हाणे असां सिखंदासीं मुफ़रद जुज़ा, प्राइम फैक्टराइज़ेशन। प्राइम माना मुफ़रद, फैक्टराइज़ेशन माना जुज़ा लाइ। प्राइम फैक्टर्स माना मुफ़रद जुज़ा। हाणे मुफ़रद जुज़ा कीअं लहिबा आहिनि? मिसाल असांखे चयो वञे त 25 जा मुफ़रद जुज़ा लाइ त असां हीअं लॻाईंदासीं। हाणे हिन ते मुफ़रद, को बि मुफ़रद अदद जो खोरो आणंदासीं। हाणे ॾिसंदासीं 2 ॿिनि जो कोन थो लॻे 25 ते, वरी 3 जो लॻाए ॾिसंदासीं, 3 जो बि कोन थो लॻे। उन खां पोइ आहे 5 जो लॻे थो, 5 जो हिन ते लॻंदासीं, 5 दफ़ा वेंदो, वरी हिन ते 5 दफ़ा, 5 ते 5 दफ़ा 1। त हीअ 25 जो प्राइम फैक्टर्स हिकु निकितो, ही 5। इहो छा आहे? प्राइम फैक्टर्स आहे, मुफ़रद जुज़ो आहे 25 जो। हाणे 5 5 छा कंदासीं? 5 ज़रबा 5 कंदासीं, 25 जवाबु ईंदो। अच्छा, हाणे असां हिते 12 जा मुफ़रद जुज़ा कंदासीं। पहिरीं मुफ़रद अंग लॻाईंदासीं। हिन मुफ़रद अदद
मुफ़रद अददनि जो ई खोरो लॻंदो आहे, ॿिए कंहिंजो बि नाहे लॻंदो। मुफ़रद अदद लॻाईंदासीं, ॿ जो खोरो लॻाईंदासीं। मुफ़रद पहिरियों पहिरियों ॿ आहे, 6 दफ़ा वेंदो, वरी 2 जो खोरो लॻाईंदासीं, 3 दफ़ा वेंदो, वरी 2 हाणे कोन थो लॻे त 3 जो खोरो लॻाईंदासीं, 1 दफ़ा वेंदो। हाणे हिन जा मुफ़रद जुज़ा ही आहिनि, 2 ज़रब या 3 ही मुफ़रद जुज़ा आहिनि। हिननि खे ज़रब करे ॾींदासीं त 12 जवाबु ईंदो। ॿिॾू 4, 1 चौक चौक, 2 चौक 3 चौक 12। त इहे हुआ असांजा मुफ़रद जुज़ा।